दरगाह होथी नोथी। दरगाह होथी नोथी ही दरगाह ॿिनि बुज़ुर्गनि जो मदफ़न आहे जेके ॿई भाइर चया वञनि था। उन्हनि मां हिक जो नालो होथी ऐं ॿिए जो नालो होथी हो। हिननि ॿिन्ही बुज़ुर्गनि लाइ मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त इहे 7वीं सदी हिजरी दारे ईरान मां सिंध में अची हिन जाइ ते रहिया। जिते संदन दरगाह आहे, संदन लाइ इहो पिणु चयो वञे थो त इहे ॿई अहल अल्लाह बुज़ुर्ग ईरान जे बुज़ुर्ग हज़रत नूरानी जा पुट हुआ। ही मज़ार अहमदपुर रोड ते तालके किंगरी ज़िले ख़ैरपुर मीरस में वाक़िअ आहे। ॿिन्ही बुज़ुर्गनि जूं मज़ारूं हिकु ई मुक़बरे में आहिनि। मुक़बरे जी इमारत जे भर सां हिकु मस्जिद बि तामीर कई वई आहे। मुक़बरो ॿीहर तामीर थियल ॾिसिजे थो, जंहिंमें सिरनि ऐं सीमेंट ऐं इस्तेमालु कयल मुक़बरे जे मोहाड़ी में काशी जूं सिरूं नस्ब कयल आहिनि जेके इमारत खे ज़ेबायो कयूं बीठियूं आहिनि। इमारत जी अॻियाणी खां ॿिन्ही पासे मीनार तामीर थियल दरवाज़ो वंग सां चौकाटे में छॾियल अथसि। मुक़बरे जो कच 8 कुंडाऊं ॼारीदार आहे जंहिं ते गुंबज़ आहे। गुंबज़ मथां उबतो कंवल जो गुल ऐं उन मथां वरी नील लॻल आहे। मुक़बरो आम मक़ामी माण्हुनि जी ज़ियारतगाह आहे।